बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन मेरी सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आए हैं लैला निसार ऐं मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर साफ़ी GM जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन असी फ्रंट पेज ते यकीनन खोड़ ख़बरूं शामिल कंदासीं। जीअं तव्हांखे ख़बर आहे त ही गुज़िरियल हफ़्तो सियासत जे हवाले सां तमामु घणो हैपनिंग रहियो आहे। तारीख़ में पहिरियों दफ़ो असीं ॾिठोसीं त DG ISPR ऐं ISI चीफ उन्हनि हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिंमें उन्हनि मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि खे एड्रेस कयो। जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे इमरान ख़ान साहब जी जेकर असीं ॻाल्हि कयूं त हू कीअं इदारनि खे पंहिंजे निशाने ते रखंदा आया। सो हुननि प्रेस कॉन्फ्रेंस में कुझु जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे बि असीं प्रोग्राम में शामिल कंदासीं। जंहिंमां हिकु ॻाल्हि त इहा हुई त साइफ़र ते कूड़ियूं ख़बरूं पखेड़ण जो मक़सदु सियासी फ़ाइदो हासिलु करणु हुयो। ऐं ॿियो DG ISPR पाण बि इहो फरमाए रहिया हुया प्रेस कॉन्फ्रेंस में, हुननि जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि त असांखां ग़लती थी सघे थी पर असां गद्दार या साज़िशी नथा थी सघूं। ॿी हिन हफ़्ते जी इहा ख़बर हुई त जुमे जे ॾींहुं तव्हां ॾिठो त PTI जे चेयरमैन इमरान ख़ान लॉन्ग मार्च जेको मुसलसल ताख़ीर जी शिकार थींदी पई अचे उनजी फाइनली डेट बि अनाउंस थी वई ऐं जुमे ते लाहौर मां लिबर्टी चौक खां हुनजो आगाज़ बि थी वियो जेको GT रोड तां थींदो। आख़िरी मंज़िल हुनजी इस्लामाबाद हूंदी। पर सवाल हिते इहो उभिरे पियो त छा इहो लॉन्ग मार्च इमरान ख़ान जो या PTI जो असीं जेकॾहिं चऊं त कामयाबु थींदो या न। उन खां अलावा ॿियूं बि कुझु अफ़सोसनाक ख़बरूं आहिनि जेके तव्हां सां असीं शेयर कंदासीं। मच्छर कॉलोनी में जीअं त ॿिनि नौजवाननि खे क़तल कयो वियो आहे उन ते बि असीं ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿियो जेकी ही लॉन्ग मार्च हुई इमरान ख़ान साहब जी PTI जी उते हिकु सहाफ़ी बि इमरान ख़ान जे कंटेनर जे जेको आहे हेठां अची वई पंहिंजी जान उन विञाए छॾी आहे। सो तमामु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। अलाह साईं उनजा दर्जात बुलंद करे उनजी फैमिली खे बि सब्र अता फ़रमाए। सो जमाली साहब पहिरियों शुरू कयूं था त तारीख़ में पहिरियों दफ़ो असीं ॾिठोसीं हिकु प्रेस कॉन्फ्रेंस थी जेका विच केम आउट ऑफ द ब्लू जीअं न चवंदा आहिनि अंग्रेज़ी में, त अचानक सां शायदि असीं एक्सपेक्ट न पिया कयूं। सो इन ते पहिरियों असीं ॻाल्हाए वठूं था ऐं पोइ ॿियनि ख़बरुनि जी तरफ़ हलूं था। ॾिसो, जॾहिं खां इमरान ख़ान साहब कुर्सी तां हटियो आहे हुनजो पूरो टारगेट जेको आहे उहो इस्टेब्लिशमेंट रही आहे। कॾहिं उहो न्यूट्रल चवंदो रहियो, वरी कॾहिं चई त न्यूट्रल जानवर हूंदो आहे। त बेसिकली इमरान ख़ान खे इहा ख़बर हुई त उनखे केरु वठी आया आहिनि ऐं हुनजी इहा ख़्वाहिश हुई त जेके उनखे वठी आया आहिनि उहे उनजे मथां पंहिंजो हथु न हटाइनि, चाहे मुल्क जो बेड़ो गर्क थी वञे, चाहे इकोनॉमी तबाह बर्बाद थी वञे। इमरान ख़ान जो हिकिड़ो ई मोटिव्स हुयो त बसि मां वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेठो हुजां, मां इहे प्रोटोकॉल्स इंजॉय कंदो रहियां, मुल्क वञे भाड़ में, मुल्क जी मैशत वञे भाड़ में। तव्हां ॾिसो त जेतिरी फ्लक्चुएशन इमरान ख़ान जे दौर में आई आहे पाकिस्तान जी तारीख़ में करे न आई। जेतिरा कर्ज़ इमरान ख़ान जे दौर में वरिता विया आहिनि पाकिस्तान जी तारीख़ में करे न वरिता विया आहिनि। जेतिरो इकोनॉमी तबाह इमरान ख़ान जे दौर में थी पाकिस्तान जी तारीख़ में न थी। जेतिरी महांगाई उन जे दौर में थी ऐं उन दावनि जे बरक्स जेके हू कंदो रहियो त मां पेट्रोल हेतिरे में करे छॾींदुमि, त हीअं डॉलर टके टके में विकामबो, त कर्ज़ हीअं लही वेंदा, इकोनॉमी अलाए किथे पहुची वेंदी। यानी हुन जा जेकॾहिं असां मजमूई तौर ते यूटर्न जो हिसाबु लॻायूं त 1000 खां वधीक हुन यूटर्न जेको आहे गुज़िरियल पोणा 4 साल में लॻाया। पर हिकु ॻाल्हि न सियासत जेकी हुनजी आहे सियासत न चइबो आहे, इन खे मुनाफ़क़त चइबो आहे। इन खे कूड़ ते ॿधल पंहिंजो हिकिड़ो बयानिया जेको उन घड़ियो हुयो, इन ई करे हिननि खे इहा प्रेस कॉन्फ्रेंस करणी पई त हेॾी क़ौम खे अची सही हिननि आगाही ॾिनी त इन खे सम्झो न त को साइफ़र आयो हुयो। साइफ़र जेके उहे चई रहिया उहो साइफ़र सिंपल इहो हो त उन्हनि जे पंहिंजे जेको एम्बेसडर हुयो उन पंहिंजी मंतक जे मुताबिक़ पंहिंजी ऑब्ज़र्वेशन ॾिनी हुई। इन में अमरीकी धमकी वारे ख़त में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। छो जो असां त पहिरियों ई चवंदासीं त उन ख़त जो उन ख़त जो को वजूद ई कान हो। असां पहिरें ॾींहं खां इहे चवंदासीं हे उन सफ़ीर बि हिकिड़ी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन ॾिनी त जेके मुंहिंजूं ॻाल्हियूं थियनि थियूं उन मां ही कंक्लूड करे सघिजे थो। यानी उन सफ़ीर जी ऑब्ज़र्वेशन हुई जंहिंखे हिन ड्रामो कयो त हीअ अमरीकी। हाणे ॾिसो न, पोणा 4 साल जेको आहे इमरान ख़ान खे अमरीकी आज़ादी ग़ुलामी यादि न आई। जंहिं ॾींहं तां सीट तां हटियो आहे उन वक़्त खां पोइ हिनखे रुॻो इहा आज़ादी ऐं ग़ुलामी यादि अची वई आहे। त मसइलो इहो आहे न त हीउ हिकु इंतिहाई कूड़ो इंसानु आहे ऐं हिन जी पार्टी जा बि सभु पहिरियों त असां सम्झंदासीं शायदि रुॻो इहो हिकिड़ो ई कूड़ थो ॻाल्हाए, पर हाणे हिन जा पार्टी जा बि जेके लीडर्स आहिनि उहे सभु अची 1 बाय 1 ॿुधाए रहिया आहिनि त बाबा हीउ कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। हाणे तव्हां फैसल वावड़ा जी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिठो त खूनी करार ॾिनो त ज़ाहिर आहे उहो अंदरि जो माण्हू राइट एंड लेफ्ट ते हुयो, उनखे असां खां वधीक मालूमात हूंदी। अली अमीन गंडापुरी जी ऑडियो उनखे तस्दीक करे छॾी त हिन जो इहो प्लान हुयो त उहो हथियारनि जी ॻाल्हि थो करे, माण्हुनि जी ॻाल्हि थो करे, पॉइंट्स जी ॻाल्हि थो करे, यानी कि इंटरनेशनल जेको असांजो एयरपोर्ट आहे उनजे सराउंडिंग जी ॻाल्हि थो करे ऐं हुन पंहिंजी उन ऑडियो खां डिनाए न कयो। हाणे ॾिसो जिन मेंटेलिटी इहा हुजे, जेके जिन जो मक़सदु हुजे त हिननि वटि कुर्सी आहे त जीअं हू प्रोटोकॉल इंजॉय कनि,
हिकिड़ो ॾींहुं बि जेको आहे इमरान ख़ान बग़ैर प्रोटोकॉल जे कान रहियो आहे। पोणा 4-5 महीना हुनजी हुकूमत खे ख़तम थिए थी आहे। तव्हांखे या पंजाब जो या KPK जो जेको आहे हेलीकॉप्टर इस्तेमालु कंदे मिलंदो, फुल प्रोटोकॉल में मिलंदो, 250-300 सिक्योरिटी गार्डन जी उन में मिलंदो ऐं इन्हनि सभिनी शयुनि जे हू अगेंस्ट हूंदो। हाणे जेको यानी कि इमरान ख़ान सां गॾु आहे उहो उनखे वफ़ादार थी वियो, इन मुल्क जो हमदर्द थी वियो ऐं जेको बि चाहे उनजे राइट लेफ्ट मां बि उनजे ख़िलाफ़ु को ॻाल्हाए त उनखे उहो गद्दारी सां ऐं या त उन्हनि वटि शयूं बचियूं आहिनि, या त चवंदा इन्हनि खे पैसा ॾेई ख़रीद कयो वियो आहे, या चवंदा त हीउ गद्दार आहे। यानी हुननि जो जेको बयानियो आहे उहो इन पूरे सब्जेक्ट ते जेको आहे मुख़्तस थी चुको आहे। हाणे साइफ़र वारो बयानियो जेको आहे बिल्कुलु तव्हां सम्झो था जमाली साहब त बरी थी वियो आहे, छो त मुख़्तलिफ़ ताक़तवर धुरियुनि इनखे ठुकराए छॾियो आहे त अहिड़ो कुझु बि न हुयो ऐं पंहिंजे सियासी फ़ाइदनि जे लाइ खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं वयूं। इनफैक्ट राति जो मुलाक़ातूं बि थियनि ऐं उन्हनि माण्हुनि खे तव्हां ॾींहं जो गद्दार सॾियो पिया। हाणे छा गेम ख़तम थी वई आहे इमरान ख़ान जी? इहो वाज़े मौक़ुफ़ जेको अपनायो आहे इहो मुंहिंजे आइडिया जे मुताबिक़ हिननि खे पहिरियों करणु घुरिजे हा। पर पहिरियों साइफ़र वारी ॻाल्हि त ही बि रिजेक्ट कंदा आया हुआ करे ई जेको आहे अॼु इहे नतीजा पहुता त हू जेकी ज़बान ॻाल्हाए रहियो आहे वो बेसिकली पाकिस्तान खे नुक़सान पहुचाए रहियो आहे न। हो त दुश्मननि जे मां सम्झां जेके गुज़िरियल 70 सालनि में पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि, हे त उन्हनि जे एजेंडा खे अॻिते खणी हली रहियो आहे न। त इन खां अॻु में ॾिसो काई बि फ़ौज तॾहिं सरहदुनि ते बहितर अंदाज़ में विढ़ंदी आहे जॾहिं उन वटि अवाम जी पूरी सपोर्ट हासिलु हूंदी आहे। त इमरान ख़ान जो एजेंडा त सिर्फ़ु इहो ई आहे त फ़ौज जे ख़िलाफ़ु डिवीजन पैदा कई वञे न अवाम में। जंहिं क़िस्म जी उहो लैंग्वेज ॻाल्हाए रहियो आहे, ॾिसो फ़ौज खे त असांखे ख़राज तहसीन पेश करणु घुरिजे त हुननि क्लियर अची चयो आहे त सियासत सां हाणे फ़ौज लातालुक़ रहंदी ऐं सियासी पार्टियूं सियासी मसइला पाण में वेही निबेरनि। त इन में त सॼी इस्टेब्लिशमेंट खे मां सम्झां थो ख़राज तहसीन पेश करणु घुरिजे त इहो जेको आहे इहे मुतालबा हुया त भई फ़ौज सरहदुनि जी असांजी मुहाफ़िज़ आहे, इन करे असांजे दिलनि में उन्हनि जे लाइ तमामु घणी इज़त आहे। पर जॾहिं फ़ौज सियासत में ईंदी आहे त पोइ ज़ाहिर आहे हुन ते तनक़ीद करणी पवंदी आहे। पर हाणे हुननि हिकिड़ो वाज़ह ऐलान कयो आहे इमरान ख़ान जो। ॾिसो न असां पहिरियों बि चयोसीं त हिननि जो टोटल एजेंडा तव्हां ॾिसो न, यानी कुर्सी आहे, मां त क्लियर मसइलो इहो आहे न त पोणा 4 साल हिन वटि रही त उन वक़्तु कंहिंजी बि आज़ादी ऐं ग़ुलामी जो त मसइलो कान हुयो। हाणे जॾहिं खां हिन खां कुर्सी वई आहे त हिनखे आज़ादी ग़ुलामी बि यादि अची वई। इस्लामाबाद में एंटर थी सघंदा ऐं ऑलरेडी हुकूमत वार्निंग्स ॾींदी अचे पई त जेकॾहिं इस्लामाबाद ते PTI चढ़ाई कई त नतीजो जेको आहे तमामु ख़तरनाक निकिरी सघे थो। हाणे तव्हां जेको अमीन गंडापुरी जी जेकी ऑडियो आहे, जेकॾहिं उनजे तनाज़ुर में असां ॾिसूं त हिन मां इहो महसूसु त थी रहियो आहे त हिननि खून ख़राबे जो को वॾो प्लान ठाहियो आहे, जंहिंखे ज़ाहिर आहे फैसल बाडा उन जो इनकशाफ़ कयो। उहो कंहिं हुकूमती धुर त कान कयो आहे न, उन्हनि जो राइट लेफ्ट ते वेहण वारे माण्हू कयो आहे। वरी उनजी तस्दीक जेका आहे उन्हनि जे राइट लेफ्ट जे माण्हू जी ऑडियो मां साबित थी आहे न। मां अञा साबिती छा खपे? मसइलो इहो आहे त हाणे सिर्फ़ु असां जेकॾहिं लाहौर जे मार्च जी ॻाल्हि शुरू कयूं त हिन लाहौर में जॾहिं 4 ॾींहं अॻु में मार्च शुरू कयो त लाहौर घटि में घटि 2-2.5 करोड़ जो शहर त आहे न। त हिन जी लॉन्ग मार्च में घणा माण्हू हुआ? ॿियो कॾहिं बि लॉन्ग मार्च किस्तनि में कान थींदो आहे। हे त डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट हिकिड़ी तरीक़े जी रैली पंहिंजी जेको आहे हिकिड़ी रैली मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्टनि में कढी ऐं छो जो पहिरियों इहे इकठि जलसा करे चुको आहे ऐं हाणे हिनखे ॿियो को इवेंट कान हो त हिन चयो भला इहो बि हिकिड़ो इवेंट आहे, छो जो हिनजी त इहा एंटरटेनमेंट आहे न। जंहिं तरीक़े जा उते जेके असां फुटेज ॾिसी रहियासीं ट्विटर ते ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि ते, त जंहिं तरीक़े सां रोड रस्तनि ते मायूं नची रहियूं हुयूं या जंहिं तरीक़े सां उन्हनि जो करैक्टर साम्हूं अची रहियो हुयो, त इहा त हिकिड़ी एंटरटेनमेंट बि माण्हुनि खे मिलियल आहे। पर उनजे बावजूद भी आऊं चवां थो जेकॾहिं इनखे मुख़्तलिफ़ जलसनि में माण्हू रक़्स कंदा आहिनि, डांस कंदा आहिनि, तव्हां पीपल्स पार्टी जो जेकॾहिं ॾिसी वठो त कीअं औरतूं जेके आहिनि रक़्स कंदियूं आहिनि, डांस कंदियूं आहिनि, उहो हिकिड़ो ख़ुशी जो जलसो या रैली अलॻि ही न हुयो ख़ुशी, ही त आज़ादी पिया वठण वञनि न जी, जंहिंखे हू हक़ीक़ी आज़ादी मार्च नालो था ॾियनि, हक़ीक़ी आज़ादी मार्च नालो आहे। ही एंटरटेनमेंट थोड़ी आहे, ही त आज़ादी वठण था वञनि त पोइ उन नज़रिए सां उन ज़हन सां वञनि न। ऐं ॿियो कॾहिं बि मार्च जेको आहे किस्तनि में कान थींदो आहे जीअं हीअं करे रहियो आहे। हींअर ॾिसो न तव्हां हिन लाहौर में ई सॼो ॾींहुं पंहिंजो लाहौर में पास कयो त हिनखे खपे टीवी जो टाइम, छो जो हीअ पब्लिसिटी जो जेको आहे पाण खे सम्झी रहियो आहे त मूंखां सवाइ इहे चैनल्स या सोशल मीडिया कंहिं ॿिए जो को उन लाइ स्क्रीन वैकेंट न हुजे, ख़ाली न हुजे। त हीअ रुॻो हुन स्क्रीन खे भरण जे लाइ पंहिंजा रोज़ जी बुनियाद ते करे रहियो आहे त जीअं
हिन जी जेकी करप्शन आहे, हिन जे ख़िलाफ़ जेके इंक्वायरियूं आहिनि, हिन जा जेके फॉरेन फंडिंग मसइला आहिनि, ॾिसो हेतिरा ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वरी फॉरेन फंडिंग जो केस जो फ़ैसिलो न ॾिनो आहे न। त हिन जो कमु ई इहो आहे अंडर प्रेशर। हीअ अदलिया जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाए थो त तव्हां फलाणो कयो, तव्हां अलाणो कयो। हिन जो तरीक़ेकार वारदात ई आहे। हीअ चवंदा न सभ खां वॾो वारदात ई आहे। हिन जी वारदात जो तरीक़ो ई आहे। तव्हां न पिया सम्झो त माण्हू उन्हनि खे उन बावजूद बि त ॿुधी रहिया आहिनि, उनजे बयानी खे बाहि था कनि, जेको बि नैरेटिव बिल्ड कनि पिया या हाणे ॿाहिरि निकिरनि त माण्हू आहिनि त सही तादाद खे हाणे तव्हां इहो ॾिसो त जमात इस्लामी जो जेको इहो मीनार पाकिस्तान ते जलसो थियो आहे, उन जी तव्हां पब्लिक ॾिसी छॾियो त पोइ जमात इस्लामी जे मुज़ाहिरे में एॾा वॾे पब्लिक छो आई? छा जमात इस्लामी पोइ लाहौर मां या किथां इलेक्शन खटे थी? हाणे छा उहो इलेक्शन खटे थी? नथी खटे न। पर जेकॾहिं तव्हां हुन जलसे जे अवाम खे हिकिड़ो जीअं हिन जे अवाम जी तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो त जेकॾहिं हुनजे जलसे जी अवाम ॾियो त पोइ त जमात इस्लामी जो वॾो जलसो हुयो। हिन जे लॉन्ग मार्च में त एतिरा माण्हू कान हुया। हिन जी फुटेजिस जेके ही ॾेई रहिया आहिनि ऐं जेके गैर जानबदार हल्का पंहिंजी फुटेजिस ॾेई रहिया आहिनि, ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे न। उहो तव्हांखे ॾिसो हिकिड़ी मैनिपुलेशन हूंदी आहे जेकी कंदा आहिनि, शुरू खां कंदा आहिनि त कंहिं ॿिए जी फुटेज पंहिंजी हिकिड़ी तस्वीर सां लॻाए ट्विटर ते टॉप 10 ठाहे वठंदा आहिनि न। हाणे असां चऊं था त उते ज़ाहिर आहे आज़ादु मीडिया त पाण बीठो आहे न। हाणे जेकी उहे फुटेजिस असां बि चैनलनि ते ॾिसूं था, असां वटि बि उहे अचनि थियूं, त उन मां ख़बर पए थी न त हीअ त लखनि जी दावा करे रहियो न। मां त उहो त चवां थो जेकॾहिं 10,000 माण्हू 20,000 माण्हू बि हिन सां गॾु हुजनि उन में, अवल त उहे बि कान्हनि, पर जेकॾहिं चलो बिलफर्ज़ असां हिकिड़ी चई बि छॾियूं त आहिनि बि, त उन सां फ़र्क़ु कहिड़ो थो पए? जेके हिकु हिकु शहर तव्हां ॾिसो 1.5 2 करोड़ जी आबादी ते ॿधल शहर आहे। जेकॾहिं असीं जमाली साहब ॻाल्हि कयूं त मक़सदु हिकु त हू पाण बि चई रहिया आहिनि त हक़ीक़ी आज़ादी मार्च जो हुननि नालो हुनखे ॾेई छॾियो आहे, पर असल जेकी ॻाल्हि हू कनि था त हू हुकूमत खां एक्सपेक्ट कनि था त चूंडुनि जो जेको आहे फौरी तौर ते ऐलान थी वियो। हाणे त मूंखे लॻे थो त शायदि चूंड जे अॻियां मां इहो फौरी बि इस्तेमालु कयां, छो त हाणे काफ़ी टाइम गुज़रंदो वञे पियो ऐं अञा हू एक्सपेक्ट कनि था त फौरी चूंड थियणु खपे, चूंडूं थियणु खपनि। हुकूमत सां हुकूमत ऑपोज़िशन यानी इमरान ख़ान वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पाण इहो चयो त हुननि जेको आहे हिकु बिज़नेसमैन जे ज़रिए हुननि सां राब्तो करण जी कोशिशि कई हुई, जॾहिं त इमरान ख़ान हिन ॻाल्हि खे थोरो घणो रद्द करे छॾियो आहे, तर्दीद करे छॾी आहे। छा ॻाल्हियूं हलनि पियूं सदर जे ज़रिए, सदर हिकु मीडिएटर जो किरदारु अदा करे पियो? इहे त मुंहिंजे पंहिंजे ज़ाती राय जे मुताबिक़ अक्टूबर नवंबर में ई थींदियूं। ॿियो जेको हिन राब्ते जी ॻाल्हि कई त बेसिकली हिननि जो कमु इहो ई आहे त ही मिंथूं कराईंदा आहिनि बैकडोर खां, माफ़ियूं वठंदा आहिनि। हाणे बि बैकडोर ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। अञा त मां नथो सम्झां त हिननि जूं हली रहियूं आहिनि, पर हफ़्तो अॻु में जी जेकॾहिं 15 ॾींहं अॻु में जी ॻाल्हि कयां त बिल्कुलु उहे हली रहियूं आहिनि। मसइलो इहो आहे त हिकिड़ी तरफ़ जीअं हाणे तव्हां ॾिसो न, असद उमर चयो त कंहिं मीटिंग में हीउ क्योस पैदा कंदा आहिनि, कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, यानी की अवाम खे इंगेज रखंदा आहिनि। हिनखे ख़बर आहे त हाणे अवाम बि आख़िर केतिरो जेको आहे इहे साॻियूं ॻाल्हियूं रोज़ु ॿुधंदो, त उन में हिकिड़ी नई जिदत पैदा कंदा आहिनि, अवाम खे हिकिड़ो कूड़ो दिलासो ॾींदा आहिनि त हाणे बसि असांजूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त असांखे वरी शायदि पावर मिलण वारी आहे न। त हिननि जो सब्जेक्ट ई रुॻो कूड़ ते ॿधल आहे। मां पंहिंजे पूरे ज़रियनि सां चई सघां थो त हिन वक़्तु जेको आहे कंहिं बि सतह ते, न इस्टेब्लिशमेंट सां ऐं न ई हुकूमती सतह ते कंहिं बि क़िस्म सां कंहिं बि क़िस्म जा मुज़ाकरात न हली रहिया आहिनि। अच्छा, हाणे सिर्फ़ु ही रुॻो क्यास पैदा करे कूड़ ॻाल्हाए अवाम में चवंदा न पंहिंजे जेके गॾु लीडर बीठा अथसि राइट लेफ्ट ते, इन्हनि खे हौसलो ॾियण जे लाइ इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था, पर ग्राउंड रियलिटी जेको आहे हिन खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। ऐं हमेशह यादि रखो त जॾहिं बि इन क़िस्म जा लॉन्ग मार्चिस थींदा आहिनि न, लॉन्ग मार्चिस आहे पहिरियों मुख़्तलिफ़ जमातनि बि कया आहिनि, पर कॾहिं बि तव्हां इहो ॾिठो आहे त लॉन्ग मार्च शाम जे टाइम ते थींदो ऐं पोइ राति जो वरी घर हलिया वेंदा, सुम्ही पवंदा, वरी ॿिए ॾींहुं वरी लॉन्ग मार्च शुरू थींदो आहे। कारकुन वीचारा पोइ इनखे लॉन्ग मार्च त न चइबो न, इनखे त डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट तव्हां रैली चई सघो था न, या डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट रैली थी। त जीअं हाणे पहिरियों लाहौर मां निकिती, वरी पोइ कामोकी पहुती, वरी कामोकी मां हाणे गुजरांवाला, वरी उहा ख़तमु थींदी, वरी अॻियां ॿियो डिस्ट्रिक्ट शुरू थींदो त ॿी नई पब्लिक ईंदी, त इहे लॉन्ग मार्च हिनखे त न चइबो आहे न। त पोइ हिनखे लॉन्ग मार्च खां नालो तब्दील करणु घुरिजे आहे। हिनखे चवंदा त असां हिकु शइ जे लाइ स्ट्रगल करे रहिया आहिनि ऐं तव्हां सम्झो था त इहो तव्हां इहा बि ॻाल्हि करे छॾी त जेको ॻाल्हियूं कंहिं बि क़िस्म जूं बैकडोर न पयूं हलनि। असल में स्ट्रगल छाजे करे रहिया आहिनि, इहो ई त मसइलो आहे। चवनि था न हक़ीक़ी आज़ादी त पोइ ॿियो इलेक्शन्स ते बार बार ॻाल्हि कनि था त ही हाणे यानी साइफर जी बि हिननि वटि पाण वटि टाइम हुयो, जेकॾहिं हीअ पंहिंजी पब्लिक में एॾी पॉपुलरिटी सम्झे पियो उन वक़्त में, त पोइ पाण कराए छॾिया न इलेक्शन, कंहिं मना कयोसि। हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ी पीडीएम जी हुकूमत आई आहे, हाणे उन्हनि जी मर्ज़ी आहे त जेको टाइम आहे पंहिंजो टाइम पूरो कनि।
हाणे वो हिन जी छो ॿुधनि? अच्छा, वज़ीर आज़म साहब चवनि था त का ॻाल्हि हिननि करण जी कोशिशि कई कंहिं बिज़नेसमैन जे ज़रिए, पंहिंजी पाण में तरदीद बि कई आहे। वो तो वज़ीर आज़म क्लियर चो त ही नए आर्मी चीफ जी तैनाती लाइ जे लाइ ॻाल्हि कई ऐं इलेक्शन बिज़नेसमैन जे ज़रिए उहा महीनो अॻु में जी उन्हनि ॻाल्हि कई त राब्ते में हो, जिते उन्हनि जवाबु ॾेई छॾियो त इहो जेको आहे आइनी मसइलो आहे। ऐं इन में जेको आहे ज़ाहिर आहे, ऐं ॿियो हक़ीक़त बि इहा आहे त वज़ीर आज़म खे इहो इख़्तियार हासिलु आहे त उहो इन मामले में फ़ैसिलो करे। जेको प्रोसीजर आहे, आर्मी चीफ जेके बि सीनियर जनरल्स हूंदा उन्हनि जा नाला मोकिलींदो, फ़ैसिलो त अल्टीमेटली प्राइम मिनिस्टर साहब खे ई करिणो आहे। पर सवाल इहो आहे त हिन जी जेकी जदोजहद आहे उहा इन 4 महीननि में मुल्क में आज़ादी ऐं ग़ुलामी किथां अची वई? आज़ादी ग़ुलामी जो जेको हिन नारो ॿुधायो आहे, इहो ॿुधाए त सही त पोणा 4 साल में त तूं वरी वरी तक़रीरूं कंदो आहीं पाण। त हाणे जेको आहे एस्टेब्लिशमेंट आहियूं असां हिकु पेज ते आहियूं, त हाणे दुनिया जे हेतिरनि मुल्कनि खे जेको आहे असां तूं त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदे आहीं न। त सवाल इहो आहे त हिन खां जेकॾहिं पंहिंजी पोणा 4 साल जी कारकर्दगी जे बारे में पुछो त कॾहिं न ॻाल्हाईंदो। ठीकु आहे। हिन खां जेकॾहिं हिननि जे पीटीआई जी सॼी हुकूमत जे मनसूबनि जी ॻाल्हि कयो त कॾहिं न ॿुधाईंदा। हिननि खे चवनि त ही जेके तव्हां सदका ख़ैरात ज़कात जा पैसा जेके जमा कया उन्हनि जो हिसाब ॾियो न ॾियो। त ख़बरूं सर्कुलेट कनि पयूं त केपी 12 अरब रुपया स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी रिपोर्ट जे मुताबिक़ 12 अरब रुपया सैलाब ज़दगान जे लाइ हासिलु कया। 12 अरब रुपए मां घटि में घटि असां केटीएन ते वेठा आहियूं, 1 रुपयो बि सिंध जे सभ खां वधीक जेको सूबो मुतासिर थियो आहे, ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते जेको सूबो मुतासिर थियो आहे बलूचिस्तान, 1 रुपयो हिन उते न ॾिनो। ऐं हिन खे रुगो KPK ऐं पंजाब में उहो बि सिर्फ़ु पॉलिटिकल गेन जे लाइ, ऐं उते बि अलाए कंहिंखे ॾिनो अथई न ॾिनो अथई इहा असांखे ख़बर कान्हे। जेके ॻाल्हियूं ॿुधूं था उहो इहो आहे त शायदि हिन KPK ऐं पंजाब में इन ते सवाल केरु करे सघे? हाणे सवाल असांजो कमु आहे न, बिल्कुल असीं ये शइ ऑलरेडी डिस्कस करे रहिया आहियूं, पर छा सिंध जे अवाम खे, इदारनि जो को कम न पियो अचे हिन मुल्क जे अवाम खे ॿुधायूं था त स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे मुताबिक़ 12 अरब रुपया हिन सैलाब ज़दगान जे लाइ हासिलु कया। ऐं उन पूरे 12 अरब रुपए मां सिंध ऐं बलूचिस्तान में 1 रुपयो ख़र्च न कई, जेके सभ खां वधीक मुतासिर आहे। इहो आहे हिनखे अहसासु, छो जो हुते आहे सियासत, पंजाब में ऐं KP में सियासत। हू पंहिंजी सियासत गेन थो करे, इहे माण्हुनि खां चंदा जमा करे। अहिड़े तरीक़े सां इहो ई मसइलो आहे त जॾहिं फॉरेन फंडिंग जो हिन खां हिसाबु वठंदा आहियूं त उन ते चिड़ी वेंदो आहे। ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे बि गद्दार, त उहो दोगलो, त अलाए कहिड़ा कहिड़ा लक़ब ॾींदो आहे, छो जो हू बि त सवाल था कनि न। हुननि वटि बि जेकी डेटा आहे वो पंहिंजे डेटा जे मुताबिक़ था चवनि न त बाबा हीअ अकाउंट तुंहिंजा आहिनि या न आहिनि, हीअ जाली अकाउंट किथां आया, हीअ हिन में पैसा आया, हिन में आया त किथां विया, उहो त कागज़ी कार्रवाइयूं न ॿुधाइनि था। पर उन्हनि खे छा आहे, लक़ब थो ॾिए की कॾहिं गद्दार थो चए, कॾहिं जानिबदार थो चए, कॾहिं चए थो तोखां वधीक को बेशरम माण्हू न आहे। अजीबो ग़रीब हिन जी उहा आहे, छो जो हुनखे सिर्फ़ु कंट्रोवर्सी पैदा करणी आहे, हिनखे सिर्फ़ु ॿियनि ते तनक़ीद करणी आहे। हिन वक़्तु प्रेशर में केरु आहे? इमरान ख़ान, यानी असीं सियासी अगरि पार्टी जी ॻाल्हि कयूं, PTI या जेको आहे नून लीग तव्हांखे नज़र अचे पई? जेके आऊं तव्हांखे हिन जी जेको गुजरांवाला खां जॾहिं इहो मार्च जो सिलसिलो हलियो, अॼु त हिन जी तक़रीर मां लॻे थो त हाणे हीउ चए थो त मूंखे को सेफ पैसेज मिले त मां ईअं निकिरां कीअं। हाणे आज़ादी ऐं हक़ीक़ी आज़ादी जो ऐलान करे चुको आहे। ॾिसो सदर वीचारे बि वॾी कोशिशि कई उन वक़्त में, ऐं हिननि जी हिकिड़ी मीटिंग बि कराई हुई, पर छो जो हिन जी जेको आहे हिन जी हाणे रेडी थिया आहिनि। अॼु खां जीअं मां तव्हांखे ॿुधायो, अॼु हिननि जी बॉडी लैंग्वेज जेको आहे हीअ सम्झी आहे, छो जो हिनखे अलाए कंहिं इहो ॿुधाए छॾियो आहे त जॾहिं तूं मार्च कंदे त को अलाए 5 करोड़ माण्हू जेको आहे तुंहिंजे पुठियां निकिरी ईंदा, त हीअ पंहिंजी वॾो ख़ुशफ़हमी में हुयो। माण्हू त 50-20 हज़ार न, इहो ई त असां चऊं था त हिकु हिकु ज़िले, सिर्फ़ु हिकु हिकु ज़िले जी आबादी खे तव्हां फॉलो कयो त 2-2 करोड़ जी आबादी में 5,000, 10,000, 15,000, 20,000 माण्हू। टीवी में त जेकी अचे थी उहो ठीकु आहे, सोशल मीडिया ज़रिए मिसलीडिंग आहे कनि। टीवी में जेके नज़र थी ॾिसो, तव्हां 1000 माण्हू बीहारे हुननि जी तस्वीर कढो, तव्हां हिते तव्हां KTN जे हिकिड़े स्टूडियो में 50 माण्हू बीहारे हुननि जी तस्वीर कढो त तव्हांखे वॾी पब्लिक नज़र ईंदी न। त मसइलो इहो आहे त जॾहिं तस्वीर कढबी आहे त तस्वीर ज़ूम जे ज़रिए कैमरा जो जेको लेंस आहे उनजे जेकी रेंज हूंदी उन में जेतिरा माण्हू हूंदा उहो तव्हांखे भरियल भरियल लॻंदो न। सवाल इहो आहे त राइट लेफ्ट ते तव्हां जॾहिं कैमराऊं घुमायो था, ऐं जेके असां ॾिसी रहियासीं चैनलनि ते, ऐं हिननि जे पंहिंजनि चईतनि चैनलनि ते ॾिसी रहियासीं उहो फुटेज, त आइडियो थियो पियो त घणा माण्हू जेके आहिनि उन्हनि सां गॾु आहिनि। सवाल इहो आहे त माण्हू, मां त इहो कॾहिं बि न चयो त हिन सां माण्हू न आहिनि, माण्हू त आहिनि, पर जंहिं अंदाज़ में हीउ सोचे रहियो आहे। मां त तव्हांखे मिसाल ॾिनी त जमात इस्लामी जो तव्हां कल्ह जे जलसे खे जेको आहे जेकॾहिं फोकस कयो त तव्हांखे अंदाज़ो थींदो त हिन जे मार्च खां, हिन जलसे खां वधीक पब्लिक उते मौजूदु आहे, पर जमात इस्लामी हिकिड़ी सीट कान खणंदी आहे लाहौर मां। अहिड़े तरीक़े सां कराची में बि उन्हनि जो वोट बैंक आहे, जॾहिं जमात इस्लामी जा जलसा थींदा तव्हांखे हिते वॾी पब्लिक नज़र ईंदी, पर सीट कान था खणनि। अहिड़े तरीक़े सां ANP जी ॻाल्हि कयां त जेकॾहिं कराची में जलसो करे थी त तव्हांखे फुल क्राउड नज़र ईंदो। मौलाना फज़ल रहमान जो कराची जी तारीख़ जा सभ खां वॾा जलसा थिया आहिनि,
ऐं डिसिप्लिन जलसा थिया आहिनि, पर सीट त कान था खणनि। जलसा थियणु, जुलूस थियणु, रैलियूं कढणु, मार्च थियणु अलॻि ॻाल्हि आहे। बेसिकली हिन खे जेको इहो एडवांटेज असां चई सघूं था त बहरहाल जिते इहे हिन वक़्तु ज़मीनी चूंडूं थियूं आहिनि उन्हनि में ई खटियो आहे, त इहो हिकिड़ो हिन जो मोरल हाई करण जो थी सघे थो त जेॾो KPK में हिननि जी हुकूमत आहे, पंजाब में हिननि जी हुकूमत आहे, पर उनजे बावजूद बि असां इहो चऊं था त हिन इहे सीटूं खटियूं आहिनि, हिन में कोन आहे। त हिन में असां इहो नथा चऊं त को धांधली करे ज़ोरी खटी विया या इन क़िस्म जो असां वटि का अहिड़ी ख़ासि इंफॉर्मेशन न आहे जो असां ॻाल्हायूं। जेको सही ॻाल्हि आहे उहा ठीकु आहे, त इहा आहे। सवाल इहो आहे त इहो उते आहे जिते इमरान ख़ान पाण बीठो आहे हिननि सभिनी सीटुनि ते, जंहिं हिकिड़ी सीट ते न बीठो उहो हारियो। हाणे जेके आम चूंडूं थींदियूं हिन वक़्तु मुल्क में, ॾिसो न ॿी का पार्टी त जलसा जुलूस पंहिंजी तरीक़े न हलाए रही आहे न, सवाइ इमरान जे। हाणे जॾहिं हिन मुल्क में नवाज़ शरीफ़ लैंड कंदो, जॾहिं मरियम नवाज़ ईंदी, त पंजाब जी जेकी डायमेंशन हूंदी उहा हिनखे ख़बर पइजी वेंदी त छा आहे। सिंध में बलूचिस्तान में त उहो ई कान्हे, बाक़ी सिंध में बि ॾिसो न गांधी जे हल में, छो जो MKM जो वोट बैंक अल्ताफ़ हुसैन जे करे घर साइलेंट वेठो आहे, त उहे सीटूं कुझु हिनखे ज़रूरु मिली रहियूं आहिनि न। बाक़ी त सॼी सिंध में 0/0 आहे। पर पंजाब में बि त ॾिसूं था हिन रीसेंट इलेक्शंस में जेको आहे विन कयो, तव्हांखे नथो लॻे त मरियम नवाज़ हुजे या नवाज़ शरीफ़ हुजे, थोरो घणो उन्हनि लूज़ त कयो आहे पंजाब में हर पंजाब में हर उन सीट ते जंहिं ते ही पाण बीठो आहे, या KP में हर उन सीट ते जंहिं ते ही पाण बीठो आहे, उहो ई कामयाबु थियो आहे न। छो जो हिननि खे इहो ई त ख़तरो आहे त कंहिं ॿिए खे बीहारींदा त हारे वेंदो। हाणे मसइलो इहो आहे त हिन जी हिकिड़ी पंहिंजी ज़ाती हैसियत में, कंहिं बि हूअ पार्टी जी ज़ाती हैसियत में, मां त तव्हांखे मादी जी मिसाल ॾिनूं त नवाज़ शरीफ़ 3-4 हल्कनि खां बीहंदो सभु खटंदो, बेनज़ीर भुट्टो साहिबा 3-4 हल्कनि खां बीहंदी सभु खटंदा। ऐं मगर नई ॻाल्हि कान्हे, नई ॻाल्हि उहा ईंदी त जॾहिं ही उन जॻहनि ते पंहिंजा कैंडिडेट अनाउंस कंदा ऐं उतां वरी उन ई पार्टियुनि में तक़सीम पैदा थींदी आहे जितां हू डैमेज थींदा आहिनि, जेकी सिंपल ॻाल्हि आहे। यानी इन शॉर्ट असीं चऊं जमाली साहब, तव्हां इहो ई चवणु चाहियो पिया त कंहिं बि क़िस्म जो टफ टाइम हिन वक़्तु मौजूदा हुकूमत खे न मिली रहियो आहे हिन लॉन्ग मार्च जे लाइ। हिन लॉन्ग मार्च में या हिन खां वधीक को लॉन्ग मार्च करे इन लॉन्ग मार्चनि सां हुकूमत जी सिहत ते कोई फ़र्क़ु न पवंदो, सवाइ उनजे जो पाकिस्तान जी मईशत डिस्टेबलाइज़ थींदी आहे हिन सां। तव्हांजी फॉरेन जेकी फंडिंग आहे, जेकी सरमायाकारी थींदी आहे मुल्कनि में, उहा रुकबी आहे। तव्हांखे जेको आहे ऐं पोइ दफ़े बि तव्हां ॾिसो त 2014 में जेको आहे हिन 116 ॾींहंनि जो धरणो ॾिनो, त उहो मक़सदु छा हो त रुगो चाइनीज़ सदर हिते पाकिस्तान में न अचे ऐं वॾे वॾे प्रोजेक्टनि ते अनाउंसमेंट न करे। हिन जो जेकॾहिं लाइफ जो को मां सम्झां थो त मोटिव नज़र आयो आहे, उहो ई आहे त जीअं ई पाकिस्तान इकोनॉमी तौर ते बहितर थियणु शुरू थींदो आहे, फॉरेन इन्वेस्टमेंट वधि खां वधि अचणु शुरू थींदी आहे, त हीअ सॼे मुल्क में क्योस आराई पैदा करे, इन ई क़िस्म जा जलसा जुलूस रैलियूं मुज़ाहिरा करे डिस्टर्बेंस पैदा कंदो आहे, जंहिंजे करे अल्टीमेटली पाकिस्तान खे नुक़सानु थींदो आहे। हिन जी ज़ात खे हिकिड़ो नुक़सानु आहे, छो जो हीअ त सिर्फ़ु पंहिंजी, जेकॾहिं आज़ादी 70 साल खां पाकिस्तान आज़ादु आहे न, तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे ख़बर आहे, हिन फिज़ा में तव्हां बि साह खणो था, असां बि खणूं था, घुमूं फिरूं था, जेको चाहियूं था पंहिंजी मर्ज़ी सां। ट्विटर ते जेकॾहिं मुल्क आज़ादु न हुजे हा, त जेके हिन जा यूट्यूबर आहिनि ट्विटर ते वेठा आहिनि, उहा लैंग्वेज जेके ॻाल्हाए रहिया आहिनि, जेके शयूं लिखी रहिया आहिनि, छा उहे लिखी सघंदा? त हाणे शायदि दुबई में, चाइना में, सऊदी में कोई ईअं इन तरीक़े जूं शयूं लिखी सघे थो पंहिंजी उन्हनि हुकूमतनि उते जिते बादशाह आहिनि। सवाल इहो आहे त पाकिस्तान हिकिड़े आइन जे मुताबिक़ हली रहियो आहे। पाकिस्तान अक़वाम मुतहिदा सां चार्टर कयल आहे आज़ादी इज़हार आज़ादी राय जो, उनजो हाणे कुझु माण्हू नाजाइज़ फ़ाइदो वठी रहिया आहिनि, जेके इन क़िस्म जा क्योस पैदा करे रहिया आहिनि। क्योस या अफ़वाहूं या ग़लति ख़बरुनि जी त गुंजाइश कंहिं मुआशिरे में न हूंदी आहे न, उन्हनि ख़िलाफ़ एक्शन थियणु घुरिजे। नवंबर में तव्हांखे वॾे में वॾी ख़बर जेको आहे कहिड़ी नज़र अचे पई जेका मिली सघे पई आवाम खे, या सियासी मैदान में जेकर असीं ॻाल्हि करे वठूं त छा थियणु वञे पियो? छो त नवंबर महीनो ॾाढो हैपनिंग क़िस्म जो महीनो नवंबर में हिकिड़ो सिंपल आहे त ज़ाहिर आहे नए आर्मी चीफ जी हैंडिंग ओवर टेकिंग ओवर थींदी। ठीकु आहे। इन खां अलावा जेको आहे कंहिं बाक़ी जेके इन्वेस्टमेंट जे हवाले सां जेके इतलात आहिनि, त जीअं सऊदी अरब जो शहज़ादो पाकिस्तान अची रहियो आहे, अहिड़े तरीक़े सां चाइना सां हिननि जा मुज़ाकरात काफ़ी मेच्योर थी चुका आहिनि, त पाकिस्तान में बिलियंस ऑफ डॉलर जी इन्वेस्टमेंट राहूं खुली रहियूं आहिनि, जेके हिननि जी ग़लति पॉलिसियुनि, ग़लति ख़ारजा पॉलिसी ऐं हिननि जी हट धर्मी, हिननि जी काहिली, हिननि जी सुस्ती जे करे रुकियल मनसूबा हुआ, ऐं उहे कंट्रीज़ जेके नाराज़ हुआ पाकिस्तान खां, उहे हाणे ट्रैक ते अची वियूं आहिनि शयूं। ऐं उमेदु पूरी इहा ई आहे त अॻिले 2-3 महीननि में पाकिस्तान में तमामु वॾी इन्वेस्टमेंट जा जेके न सिर्फ़ु ऐलान थींदा, बल्कि हिते कमु हलंदड़ तव्हांखे नज़र ईंदा। ठीकु आहे, इहे ज़ाहिर आहे
ऑलरेडी ये ख़बरूं गर्दिश कनि पियूं, सर्कुलेट कनि पियूं त नवंबर जो जेको महीनो आहे तमामु घणो हैपनिंग थियण वारो आहे। सियासी हवाले सां बि ज़ाहिर इमरान ख़ान बि ॾाढो एक्शन में नज़र अचे पियो, पर के पूरी PTI ऐं ॾिसंदासीं त हुकूमत जो रिएक्शन छा थिए पियो ऐं वधीक तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं इमरान ख़ान इस्लामाबाद जे वेझो पहुचे थो। सो जमाली साहब, सियासत ते एतिरो डिस्कस करणु मुंहिंजे ख़्याल में काफ़ी हुयो। अॻिते वधूं था, कुझु अफ़सोसनाक ख़बरूं असांखे शामिलु करणियूं आहिनि। ही कराची जी मच्छर कॉलोनी में ही वाक़ियो अव्हांजी नज़रुनि अॻियां बि गुज़रियो हूंदो, सोशल मीडिया ते पहिरियों तमामु घणो सर्कुलेट करे पियो, तमामु दिलि दुखाईंदड़ अहिड़ियूं वीडियोज़ हुयूं जेके ॾिठियूं बि कोन पियूं वञनि। इनफैक्ट उते हिकु ट्रिगर वार्निंग हुजणु खपे हा, छो त ज़ाहिर आहे कमज़ोर दिलि जा माण्हू अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ न ॾिसी सघंदा आहिनि। ॿिनि नौजवाननि खे, सिंधी नौजवाननि खे, हिकु ड्राइवर हुजे थो, उन्हनि मां हिकु इंजीनियर हुजे थो, जंहिंखे हिकु अफ़वाह जी बुनियाद ते हिकु हुजूम क़तल करे छॾियो, पहिरियों टॉर्चर करे बेदर्दी सां ऐं आख़िर में उन्हनि जो ज़ाहिर आहे त साह मुंझी वियो ऐं हू पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा, ऐं हीउ को पहिरियों वाक़ियो न आहे। ॾिसो, चवंदा आहिनि न, जॾहिं मुआशरे में अदम बर्दाश्त थिए ऐं बहसी पैदा थी वञे त इन तरीक़े सां त ज़ाहिर आहे कंहिं जानवर खे बि तव्हां पथर कान हणंदा आहियो जीअं तव्हां इंसाननि खे आया आहिनि। ऐं अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त हुजूम में मां सम्झां थो त कंहिं बि माण्हू में इंसानियत नज़र न पई अचे, जेके बग़ैर कंहिं तस्दीक जे, ऐं जेकॾहिं उहो जुर्म में हुया बि त इन जो तरीक़ो हूंदो आहे त उन्हनि खे वधि में वधि पकिड़े कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जे हवाले कंदा आहियूं। चवां पियो त उनखे जेको आहे तव्हां हवाले कंदा आहियो कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जे, पर हिते जेको आहे छो जो इहे मां सम्झां थो त जिन बि इहो कयो आहे उन्हनि खे घटि में घटि अहिड़ी सज़ा अचे जो इहा फ्यूचर में, ऐं पहिरियों बि इन क़िस्म जा वाक़िया आहिनि। इहो ई मसइलो आहे त जॾहिं तव्हां इन क़िस्म जे वाक़ियनि ते सख़्तु सज़ा ऐं क्विक सज़ा, जेके इमीडिएट इंसाफ़ चइबो आहे, इन क़िस्म जे मामलनि में जेसिताईं तव्हां इमीडिएट इंसाफ़ प्रोवाइड न कंदा ऐं इहो ज़ुल्म करण वारनि जे ख़िलाफ़ु इमीडिएट एक्शन न खणंदा, तेसिताईं इन क़िस्म जा ॾोह न रुकबा। हाणे ॾिसो न, सियालकोट में हिकिड़ो वाक़ियो थियो, पर एटलीस्ट सियालकोट में उन्हनि जे माण्हुनि खे सज़ा अची वई फौरी तौर ते, त उहो छो जो गैर मुल्की हुयो, त इन करे सॼी पाकिस्तान जी हुकूमत जेको आहे उनजे पुठियां पइजी वई ऐं जवाबदारनि खे बर वक़्तु गिरफ़्तार बि थिया ऐं सज़ा बि मिली। हिते छो जो सिंधियुनि हमेशह निंदड़ खां तसवुरु कया वेंदा आहिनि ऐं उन तरह जी ताक़त जेको आहे सिंधी जे कंहिं क़तल ते जेको आहे रिएक्ट पर हिन केस में बि चयो वञे पियो त कुझु जवाबदार जेके आहिनि गिरफ़्तार थिया आहिनि, पर ज़ाहिर आहे हाणे हिन शइ खे यकीनी बणाइणु खपे न त इहे मुकमल तौर ते जेके बि हुन में मुलविस हुआ उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा अचे। ॾिसो, इतला इहा ई आहे त हिकिड़ो को मौलवी हो जंहिं पंहिंजे घर जे हिते अलाए कंहिं टावर लॻाइण जी जेको आहे ॻाल्हि कई ऐं हुननि न मञियो उनखे, त हुन मस्जिद मां को ऐलान करे छॾियो त उहे माण्हू आहिनि जेके अगवाकार आहिनि। मां इहा ॻाल्हि कान पियो कयां, मां चवां पियो त उन मां कुझु गिरफ़्तार शायदि थिया आहिनि जेकी इतलात आहे असां वटि, पर क्विक सज़ा जो मरहलो नज़र अचणु घुरिजे आवाम खे ऐं सख़्तु सज़ा जो, त जीअं इन क़िस्म जा ॾिसो हाणे इहो थी वियो, ज़ाहिर आहे इहे नौजवान उन्हनि जी माउनि खे वापसि न मिलंदा। हाणे असांखे हिन मुल्क में इहो ई आहे त इंसाफ़ थींदे नज़र अचे, पर शहरी कानून पंहिंजे हथ में था वठी छॾनि जमाली साहब, त उन्हनि शहरनि खे त सज़ा ॾियणी आहे त जीअं आईंदा को ॿियो इन क़िस्म जो वारदात न करे सघे। हाणे इहा असां में जेकी मां इहे ई अर्ज़ु कयोसीं त जेकी जहालत ऐं जेकी बेहसी, जेकी चवंदा आहिनि न हर माण्हू जे अंदरि हिकिड़ो ज़ालिम शख़्स जेको आहे घुमी रहियो आहे, त ही उहे माण्हू आहिनि जेके ज़ुल्म ॿियनि ते कंदा आहिनि, पर जॾहिं इन ते कुझु थिए त पोइ वरी मज़लूमनि जो ड्रामो रचाईंदा आहिनि। त हिकु त असां पहिरियों बि चयोसीं त ही जेके अक्सर हिते इहे इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, इन्हनि खे पंहिंजे पंहिंजे मुल्कनि में वापसि मोकिलियो वञे, छो जो अक्सर जेके इन मसइलनि में तव्हां मुलविज़ ॾिसंदा उहो हमेशह तव्हांखे अक्सरियती बुनियाद ते इलीगल इमिग्रेंट्स जेके हिते रहियल आहिनि, गैर क़ानूनी परॾेही जंहिंखे असां चवंदा आहियूं, उहे तव्हांखे इन्हनि वाक़ियनि में मुलविस नज़र ईंदा। त इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु खां सख़्तु एक्शन थियणु घुरिजे ऐं फौरी थियणु घुरिजे, त जीअं उनजी फैमिलीज़ खे घटि में घटि इहा हिकिड़ी इंसाफ़ जी उमेदु हू ॾिसी सघनि त जेकॾहिं इहो वाक़ियो थियो आहे। जनरली बि असीं ॾिसूं त क्राइम जे रेट में इंटेंसिटी तव्हांखे वधंदी नज़र न पई अचे, ऐं तव्हां सम्झो पिया त जेके इदारा आहिनि, ख़ासि करे पुलिस डिपार्टमेंट जी ॻाल्हि कयूं त उहो फेल, जेकॾहिं आउं वर्ड यूज़ कयां त थी वई आहे इन्हनि शयुनि अहिड़नि क्राइम्स खे कंट्रोल करण जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त। ॾिसो, पुलिस खे त सॼे मां सम्झां थो त सिस्टम खे इन्हनि खे रिवाइज़ करण जी ज़रूरत आहे। पुलिस जी हिकु त एतिरी कैपेसिटी कान्हे, हिकु त उन्हनि जी तइदाद तमामु घटि आहे। कराची हाणे ज़ाहिर आहे 3 करोड़ खां मथे जो हिकिड़ो शहर बणिजी चुको आहे जिते इलीगल इमिग्रेंट्स बि तमामु घणा आहिनि। हिकु त पुलिस वटि फोर्स तमामु घटि आहे, ॿियो पुलिस जा जेके अक्सर एहलकार आहिनि, मां सम्झां थो त उहे हाणे पंहिंजा बहितर अंदाज़ में फ़र्ज़ ई अंजाम नथा ॾियनि।
ऐं अक्सर तव्हां वाक़िअनि में ॾिसंदव त पुलिस ई उन ॾोहारियुनि ऐं क्रिमिनल जे पुठियां जेको आहे बीठी हूंदी आहे या कई वारदातुनि में तव्हांखे पुलिस जा ऑफिसर्स ऐं जेके एहलकार आहिनि उहे मुलविस नज़र ईंदा आहिनि। त असांखे इन पूरे निज़ाम खे बहितर करण जे लाइ इन्हनि में नयूं भर्तियूं थियनि, नौजवान सुठनि खे पढ़ियल लिखियलनि खे भर्ती करणु घुरिजे, त पुलिस जो पूरो डिपार्टमेंट रिवाइव करण जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त मेरिट पुलिस ऑफिसर्स पाण शिकायत कंदे नज़र ईंदा आहिनि जमाली साहब त सैलरीज़ न आहे ऐं ॿियो वधीक आवर्स जेको आहे उन्हनि खे ॾियणा था पवनि, त ज़ाहिर आहे माण्हू फिज़िकली जेको आहे हुनजी एनर्जी सफ़ा ड्रेन आउट थी वञे, त हू बि कीअं उते पंहिंजी ड्यूटी प्रॉपरली अंजाम ॾियनि। इहा बि त शइ आहे। इहा ॻाल्हि बि सही आहे त हिकु त पुलिस जूं पघारूं घटि आहिनि, ॿियो उन्हनि वटि जेके ॿिया हाउस जा मसइला आहिनि, उन्हनि जे ॿारनि जी एजुकेशन जा मसइला आहिनि, हेल्थ जा मसइला आहिनि, यकीननि उन सां बि वॾा प्रॉब्लम्स आहिनि। असांखे इहो था चऊं त जॾहिं तव्हां रिवाइव कयो त उन्हनि जा पे स्किल सभु रिवाइव कयो, हुननि खे फैसिलिटेट कयो, छो जो ज़ाहिर आहे ॾिसो कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जा जेके एहलकार हूंदा आहिनि, बहरहाल उन्हनि खे क्राइम ते बि कंट्रोल करिणो आहे, अमन अमान ते बि कंट्रोल करिणो आहे, ऐं उन्हनि खे फैसिलिटीज़ ॾियणु घुरिजनि। मां इहो बि चवां त जेकॾहिं हिन पूरे सिस्टम खे रिवाइज़ करे ऐं बहितर यंग नौजवाननि खे भर्ती करे ऐं उन्हनि खे फुल फैसिलिटीज़ ॾियनि, जेसि ताईं इन पूरे मामले खे पूरे पुलिस डिपार्टमेंट खे रिवाइव न कंदा ऐं सुठियूं पॉलिसी ठाहे उन्हनि खे बेनिफिट्स बि सुठा ॾियनि ऐं उन खां पोइ उन्हनि खां रिज़ल्ट बि सुठो वठनि, त इहो त ज़ाहिर आहे हुकूमत जो कमु आहे न। असां त रिक्वेस्ट ई करे सघूं था त इन तरफ़ तवजो ॾिनी वञे, ऐं छो जो तमामु घटि हिते कैपेसिटी आहे पुलिस जी, त फ़ौरन जेको आहे भर्तियूं बि थियणु घुरिजनि ऐं सुठा जेके पढ़ियल लिखियल नौजवान हुजनि ऐं उन्हनि जी सुठी ट्रेनिंग कराई वञे, त एटलीस्ट जेको आहे हुननि खे ख़बर हुजे त हू रोड ते जेकॾहिं कंहिं आम शहरी खे कीअं ॻाल्हाइणो आहे या को क्रिमिनल आहे त उनखे कीअं ट्रीट करिणो आहे। त हाणे असांखे जेसिताईं प्रॉपर तरीक़े सां ट्रेनिंग वरी माण्हुनि में नफ़रत पैदा थींदी आहे, त हाणे उहो उन लाइ इहो ई थींदो त उन्हनि जी बहितर ट्रेनिंग थियणु घुरिजे, बहितर उन्हनि खे एडवांटेज, उन्हनि खे फैसिलिटीज़, उन्हनि जी फैमिलियुनि खे बि फैसिलिटेट करणु घुरिजे, त जीअं पोइ हू बि ख़ुशि दिली सां पंहिंजा फ़र्ज़ सही तरीक़े सां अंजाम करे सघनि। हिते मुसीबत इहा आहे त उन्हनि वटि एडवांटेज एतिरा घटि हूंदा आहिनि जो उहो हर वक़्तु कंहिं न कंहिं खां तव्हां ॿाहिरि ॾिसो त भले इहा मोटरवे पुलिस बि ठही हुई त काफ़ी उन जा रिज़ल्ट बहितर आया न, छो जो उन्हनि जूं पघारूं सुठियूं हुयूं, उन्हनि खे एडवांटेजिस हुया, त उन में तव्हांखे करप्शन जो अंसर बि घटि पियो नज़र अचे, ऐं जॾहिं उहे कंहिंखे रोकींदा बि आहिनि त प्रॉपर रिस्पॉन्ड कंदा आहिनि, प्रॉपर तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां मां कोई शइ अहिड़ी न आहे जो नथी थी सघे, सिर्फ़ु विल हुजणु घुरिजे ऐं थोड़ी मेहनत करण सां इहे सभु शयूं थी सघनि थियूं। ठीक जमाली साहब, प्रोग्राम में आख़िरी ख़बर जेको आहे बोर्ड हवाले शामिल कंदासीं त वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां 70% पाणी जेको आहे उहो निकाल थी चुको आहे, ऐं वधीक अपडेट्स ईअं आहिनि त सर्वे जेको आहे जमाली साहब घरनि जो हिन वक़्तु जारी आहे, ॾिसनि था त कहिड़ा मामूली मुतासिर घर आहिनि ऐं कहिड़ा मुकमल तौर तबाह थियल घर आहिनि। सो इन ते कॉमेंट करे वठो त 70% क्लेम कनि था त पाणी निकाल थी चुको आहे। ॾिसो इहे बिल्कुलु इतलात आहिनि त काफ़ी हद ताईं पाणी निकाल थी चुको आहे, ऐं हाणे रिहेबिलिटेशन जो सिलसिलो बि वॾो तेज़ी सां हली रहियो आहे। हाणे तव्हां ॾिसो त जेकी पहिरियों क्यास हूंदी हुई त उन्हनि खे फैसिलिटेशन नथी मिले या मच्छरदानियूं या इहे टेंट या ॿियो खाइण पीअण जो सामान, हाणे तव्हांखे सॼी सिंध में तक़रीबन कंहिं जॻह तां इन क़िस्म जूं इतलात शायदि मुश्किल ई मिलंदियूं हुजनि। यकीनन पाणी जो हिकिड़ो मसइलो आहे, जेसि ताईं इहो पूरो 30 एकड़ जेको बाक़ी आहे इहो निकिरंदो न, तेसि ताईं उहे ज़मीनूं जेको आहे उहो वरी उन्हनि ते को फसल नथो पोखे सघिजे, ऐं जिन ज़मीनुनि तां निकिरी बि वियो आहे, असां पहिरियों बि इहो चयोसीं त सभ खां इहो हुकूमत एॾो रिलीफ कंहिंखे बि कोन थी ॾेई सघे। बेस्ट हल इहो आहे त उन्हनि खे ॿिज, भाण, दवाऊं सब्सिडाइज़ रेट ते मुफ़्त में ॾेई सघनि त वधीक बहितरीनु अमल थींदो, पर नथा ॾेई सघनि छो जो ज़ाहिर आहे वॾो वॉल्यूम पैसनि जो हिन में इन्वॉल्व थींदो, त सब्सिडाइज़ करे छॾनि। जीअं अॼु फेडरल गवर्नमेंट हिकिड़ो सुठी पॉलिसी आंदी आहे त जेको ट्रैक्टर आहे उन ते हिननि अनाउंस कयो आहे ड्यूटी, जेको 5 साल पुराणो आहे उन ते ड्यूटी माफ़ु कई अथऊं, त सुठे इन क़िस्म जा एग्रीकल्चर में क़दम खणणु घुरिजनि, अहिड़े तरीक़े सां फर्टिलाइज़र में थियणु घुरिजनि, ॿिज में थियणु घुरिजनि, दवाउनि में एग्रीकल्चर में थियणु घुरिजनि, त जीअं माण्हू आसानी सां पंहिंजे पेरनि ते पाण बीह सघनि। अवां खे पीपल्स पार्टी सिंध हुकूमत आवाम जो दिलि खटंदे हिन बोर्ड वारी सूरताल में नज़र आई? मां त सम्झां थो जेतिरो आवाम रड़ियूं कंदे ऐं दाहूं कंदे नज़र आई। ज़ाहिर आहे परेशान हुई, हो त हिननि मक़ामी MP MLA सां बि पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करे रहिया हुआ, मीडिया ते बि चई रहिया हुआ, एतिरो वॾो जेके नुक़सानु पहुचंदो इमीडिएट ज़ाहिर आहे त उहो उनजी दिलि दुखंदी ऐं उहो इन क़िस्म जी ॻाल्हियूं कंदो, पर ॾिसो उनखां पोइ केतिरी एतिरे वॾे डिज़ास्टर जे बावजूदि बि केतिरे स्मूथ तरीक़े सां टाइम ज़रूरु लॻो, ज़ाहिर आहे हिकिड़े ॾींहं में न पियो थी सघे, पर 2 महीना लॻा, पर तव्हांखे हाणे माण्हू नॉर्मलाइज़ थींदा नज़र पिया अचनि, उन्हनि खे शयूं मिलणु शुरू थी वियूं आहिनि।
हाणे जेके ही 3 लख रुपया पर पर्सन खे वर्ल्ड बैंक जे जेको वरितो आहे हिननि ॾेई रहिया आहिनि मुकमल तबाह आहिनि 1 लख मामूली मुतासिर हाणे इहो ॾिसो न त इहे शयूं हाणे नज़र अचणु शुरू थींदियूं जेके चइबो आहे त हाणे कमु ग्राउंड ते नज़र अचणु शुरू थींदो पहिरियों त उन्हनि खे बचाइनि त सही जेके माण्हू फथल हुया जेके विचूर हुआ मुतासिरनि जे लाइ कंदा रहनि जमाली साहब वॾी महिरबानी तव्हांजी सो जीअं त असीं अपडेट्स ॾिनासीं तव्हांखे ॿोॾ हवाले सां प्रोग्राम में आख़िरी ख़बरी असीं इहा शामिल कईसीं सो उमेद कयूं था त सिंध हुकूमत पंहिंजो ईअं ई किरदारु इन हवाले सां निभाईंदी रहे पंहिंजी इमदादी सरगर्मियुनि खे तेसिताईं जारी रखे जेसिताईं मुकमल तरह सां हू मेक श्योर नथा कनि त हर कंहिं वटि जेको आहे रिलीफ पहुतो आहे हर को पंहिंजनि घरनि जी तरफ़ वापसि वियो आहे ऐं ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी बसर करे रहियो आहे सो प्रोग्राम में ॾींदा इजाज़त मुलाक़ात थींदी सुभाणे अल्लाह हाफ़िज़।